छाने करना बाकाल नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था महबूबा फरमाया था जेको घणो खाईंदो आ उनजी दिल वारी मारिफत यानी दिल वारो नूर खत्म थी वेंदो आ। इंसान जेतिरो घणो खाईंदो ओतिरो ग़फ़लत में ईंदो। ये रमज़ान मुबारक में असां तरावी नमाज़ पढ़ंदासीं त मग़रिब जी टाइम ते छिके छिके मुंहिंजा दोस्त अधु गिलास पाणी जो चंद मुंहिंजा दोस्त गिरह मानी जा खाईंदासीं त मां तरावी नमाज़ में पढ़ण में पेशाब या वरी का हवा वग़ैरह या का तकलीफ़ न अचे। सो जेतिरो इंसान खाईंदो उसके लाइ दीन रात जे टाइम ते खाधो खाईंदा हा त असरी रात में इबादत कंदा असां अल्लाह जो नेमतूं खाधियूं आहिनि ऐं असांखे रात जे टाइम में वरी अल्लाह जी इबादत करणु खपे। ओसी ताईं न सुम्हंदा जेसी ताईं नफ़ल दिमाग़ खे अदा न कंदा पढ़ंदा न ओसी ताईं आराम न कंदा। तो सोने महबूबा क़ाल नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था घणे खाइण सां दिल मरी वेंदी आहे यानी ये दिल मुर्दाद थी वेंदी आहे। छाजे करे मुंहिंजा दोस्तो हाणे पोइ फसलनि खे जेतिरो पाणी ज़्यादा ईंदो उहो फसल ओतिरो सड़ी वेंदो घुमाइजी वेंदो ख़राब थी वेंदो। इबादत 10-22 में ॻोल्हाई मुंहिंजा दोस्त असांजे घुटनि में साड़ियुनि जा फसल बि थियल तक़रीबन 4 जेतिरा मुंहिंजा दोस्तों खे ॾिसण वारा के तयार हुआ। जॾहिं पाणी मुंहिंजा दोस्त उन्हनि फसलनि जे मथां भरियो उन्हनि ॿूटनि जे मथां भरियो उन्हनि वणनि जे मथां भरियो त मुंहिंजा दोस्त बाक़ी उन्हनि जो पलाल बि न रहियो उन्हनि जी तंद बि न रही यानी पाणी हर शइ खे ॻारे छॾियो। सो इंसान जे वजूद में मुंहिंजा दोस्तो इंसान जी दिलि मरी वञे थी। खाइण पीअण खां अल्लाह तबारक व तआला मना न फरमाए। अल्लाह ताला फरमाए कुलू वशरबू वला तुसरिफू खाओ पियो भली इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन पर हद खां वधीक न कयो यानी अजायो न खाओ यानी अजायो ज़्यादा न कयो उन्हें खे अल्लाह तबारक व तआला पसंद न थो करे पंहिंजो दोस्त न थो रखे। अब आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जिन फरमाया क़ाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त जन्नत जो बेशतर जो दरवाज़ो खड़काईंदा रहो। मोमिन की अम्मा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत बेशतर जो दरवाज़ो कीअं खड़काईंदा त के कोठो अचे त क़ाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था यानी भूख ई उन सां जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदा रहो। इंसान जे वजूद में रहता नस्ल में जिस्म के अंदर महबूब फरमाइनि था जेको घणो ऐं खाणो खाईंदो ई पीअंदो आहे घणो खाईंदो ई पीअंदो आहे। क़ाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए शैतान जे जिस्म जान में रत वांगुरु डोड़ंदो आहे। इन जो दरवाज़ो बंदि करणु कहिड़ो आहे घटि खाइणो आहे घटि पीअणो आहे। जे इंसान जे दिलि में अंदरि मुंहिंजा दोस्तो जिस्म में अंदरि दिलि आहे और घड़ी में मुंहिंजा दोस्त बंदी वञे गिराक थी वञे खून रत असांजो त मुंहिंजा दोस्त सॼो जिस्म इंसान बेकार यानी वरी शुरू थींदो वरी मुंहिंजा दोस्त दिलि हर जिस्म खे जान खे रत पहुचाईंदी हलणु शुरू कंदो। शैतान लोग असांखे रस्तो इन्ही शइ सां बंदि करणु जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमाए कुलू वशरबू वला तुसरिफू खाओ पियो भली पर हद खां वधीक न कयो हद खां वधीक ज़्यादा न कयो हद खां वधीक न विञायो। इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफीन बेशक हद खां लंघंदड़ खे अल्लाह पसंद नथो करे। यानी वटि जो मुंहिंजा दोस्त घर में अंदरि जेका करा ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ नथी ॻाल्हि जेकी मुंहिंजा दोस्त कोच वारा आहिनि घर में 2-2 4-4 काम ठहंदा यानी मुंहिंजा दोस्त एॾे टाइम में गोश्त भी खाइंदो मच्छी भी खाइंदी भाॼियूं भी खाइंदियूं थोरो थोरो हिसो खाइबो बाक़ी मुंहिंजा दोस्त ॿियो ज़्यादती इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला सख़्ती सां मना फरमायो आहे। सुने क़ाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने सख़्ती सां मना फरमायो आहे। मुंहिंजे महबूबा
बनाती के यूं पर फसूल बिना हमारा जेबा आका नबी अलैहिस्सलाम वसलाम फरमाया था जेकी खट खाईंदा आहिनि खट पियंदा आहिनि अल्लाह जी साथे ला महबूब फरमाया अल्लाह तबारक व तआला फरिश्तन मलाइकन खे घुराईंदो आहे फरिश्तो ई मुंहिंजा मलाइको अवा शाहिद हुजो वाद क्यों ना वसुलुस ताअत वसुलुस शराअत वसुलुस ज़िक्र टे हिस्सा मुंहिंजा दोस्तो हक़ी जा टे असां जे वजूद में अगर मूंखे मानी जेकी ज़रूरत आहे मुंहिंजा दोस्त मां ॾेढ लिखां उन जॻह हुकुम आका नबी अलैहिस्सलाम वसलाम फरमाइनि था फरिश्तनि खे अल्लाह हुकुम ॾींदो ए फरिश्तो ए मलाइको मां शाहिद हुजो इनखे ज़रूरत हुई खाइण उन जे बावजूद इन न खाधो हाणे हिन जो छॾल था छॾल मुंहिंजा दोस्त को बतन प्लेट उहे मानी उहे चांवर उहे फ्रूट उहे मेवात उहे भाॼी हुज़ूर आका नबी अलैहिस्सलाम वसलाम फरमाइनि अल्लाह तबारक व तआला फरिश्तनि मलाइकनि खे शाहिद बणाईंदो ए मुंहिंजा फरिश्तो ए मुंहिंजा मलाइको मां शाहिद हुजो इन जो छॾल था हिकु ताणे जो अल्लाह तबारक व तआला फरमाइणो आहे इन बंदे खे अजर सवाब यानी तमां वटि खाइण जी सद मौजूद आहे अमां वो खट खाधो आहे आका नबी अलैहिस्सलाम वसलाम जन फरमाइनि था उन जो हिकु ताणे जो अल्लाह तबारक व तआला हिसाब किताब ॾींदो आहे पर ज़्याद न थिए हो ज़्याद न थिए अगर मुंहिंजा दोस्त उन जे लाइ बि कयो वञे घर में ज़रूरत मुंहिंजा दोस्त 10 माण्हुनि जी आहे उनखे मुंहिंजा दोस्त अधु कयो वञे इन बुख ते हुजे इंसान न आका नबी अलैहिस्सलाम वसलाम जेको फरमान जेको अजर सवाब जो अदा खे कयो वियो आहे यानी उन जो मक़ाम ऐं अजर अल्लाह अदा फरमाईंदो आहे हिकु दाने जो हिसाब अल्लाह उनखे अदा फरमाईंदो जेको पण मुंहिंजे आका जे मथां मिली करे सलाह हुई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या खाओ पियो भली पर अजायो न विञायो अजायो ख़र्च न कयो इन्नहु ला युहिब्बुल मुस्रिफीन अजायो विञायो ज़ियान करण खे अल्लाह तबारक व तआला पसंद नथो करे उनखे पंहिंजो दोस्त नथो वठे सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन अॼु वक़्त जे हुक्मरान जा हाल बि ॾिसो अकेलो मुंहिंजा दोस्त सुवारी न पैदा पंहिंजे महरमा किस बाहर निकली रेखाले हिकिड़ो निकिरंदो त मुंहिंजा दोस्त नंढड़े नंढड़ो अपनी सभु दोस्त मुंहिंजा दोस्त हिकु ॿ गाॾियूं में साण हूंदी पर सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजा दोस्त दौरे खिलाफत ॾिसो पर केतिरा मुल्क आहिनि मुंहिंजा दोस्त मुस्लमान जा बैतुल मुक़द्दस वटि आज़ाद नथो थिए अकेलो सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जो ग़ुलाम बैतुल मुक़द्दस के फतह कया वो बैतुल मुक़द्दस मुंहिंजा दोस्तो अॼु ताईं मुंहिंजा दोस्त सुल्तान जेको सो अयूबन जो सुल्तान जेको हो सलाहुद्दीन अयूबी खां सवाइ कंहिंखे फतह न कयो उन्हनि जी तक़वा उन्हनि जी परहेज़गारी उन्हनि जो घटि खाइण जो मुंहिंजा दोस्त नतीजो कहिड़ो निकितो तेरा अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु वटि मुंहिंजा दोस्त खिलाफ़त आई साईं वटि मुंहिंजा दोस्त पाणी पंखो पेश कयो वियो गर्मियुनि सां वटि उन में थोरी माखी को चमचो ॿ चमचा विझी करे साईं जे दरबार में ॾिनो वियो यार साईं वटि पहुचायो वियो सैयदना अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए मूंखां इन शइ खे परे कयो इहा ई शइ मूंखे जन्नत खां परे कजे मुंहिंजा दोस्त सम्झी सघो था वक़्त जो हुक्मरान हाकिम सुवारी पैदा न आई मुंहिंजा दोस्तो जो पानी में अंदर माखी पियल मोटाए फिटी करे तव्हां ईअं पाणी कयोसि इन में अंदर माखी पियल इन वक़्त जा हुक्मरान हाकिम तरे अल्लाह तबारक व तआला कुल कायनात